बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम हक मौजूद या अली मदद किया दोस्तों में ता खुश होंदा फकीर नियाज हुसैन चाचा वालेकुम साईं वालेकुम पीर सलाम साईं तव्हांखे मुबारक हुजनि दिहाड़ी जी पहिरियों बार तव्हांखे बि लख वाधायूं हुजनि महिरबानी ऐं मां पंहिंजे सिंधी भाउरनि खे लख मुबारकूं थो ॾियां त ही सिंधी ॾियारो असांखे हिकिड़ो मैसेज ॾियणो आहे त असां हिन सिंधी ॾियारे ते असां सिंधी भाउरनि में हिकु इतिहाद मज़बूती जफ़ाकशी ऐं कोशिश सां हिक ॿिए सां गॾु थी कुले सां मिलाए हलूं ऐं धरतीअ खे तरक़ी ॾियण लाइ पंहिंजो पाण पतोड़ियूं परदेस हुजूं या देश हुजूं जिथे बि हुजूं सिंध धरतीअ लाइ मोहबत ऐं उन जे लाइ सचाई उन जे लाइ असांजी जेका जिदोजहद आहे उहा जारी रहे ऐं मां सभिनी दोस्तनि खे हिन सिंधी ॾिहाड़ी जूं लख वाधायूं चवां थो। महिरबानी महिरबानी साईं महिरबानी महिरबानी गुज़ार आहियां नियाज़ हुसैन चाचड़ जो फ़कीर नियाज़ हुसैन चाचड़ जंहिं हिन यूट्यूब खे 4 चंद लॻाया आहिनि ऐं मां रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजनि सिंधी दोस्तनि भाउरनि खे ऐं सभिनी पाकिस्तानी पंहिंजे माण्हुनि खे त हिन भाई मां शुक्रगुज़ार आहियां नियाज़ हुसैन चाचड़ जो फ़कीर नियाज़ हुसैन चाचड़ जंहिं माशाल्लाह यूट्यूब जो आगाज़ कयो आहे चैनल माशाल्लाह खोलियो आहे ऐं उनखे तव्हां सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा तव्हांजो वॾी महिरबानी साईं तव्हां पाण आहियो काथां जा साईं मां सेवन शरीफ़ जो आहियां बेसिक नेटिव प्लेस मुंहिंजी सेवन शरीफ़ आहे ऐं कराचीअ में मां एज़ अ मेडिकल ऑफिसर हुउसि त मुंहिंजो ट्रांसफर थियो आहे अल्हम्दुलिल्लाह मां हींअर सऊदी अरबिया आबा में आहियां बिलामर में अल्हम्दुलिल्लाह एज़ अ मां सीनियर मेडिकल ऑफिसर आहियां माशाल्लाह तबारकल्लाह माशाल्लाह तबारकल्लाह जी असां सां हिन वक़्तु इंजीनियर मोहम्मद नसीर बुलेदी साहब बीठो आहे सेवण शहर जो आहे उन खां असां रायो वठंदासीं साईं जन खां त अॼु जो जेको सकाफ़ती ॾिहाड़ो पाण मल्हायो आहे मच काचारी थी आहे इन खे तव्हां कीअं इंजॉय कयो कीअं तव्हां जेको आहे अॼु प्रोग्राम खे मल्हायो ऐं तव्हां पंहिंजो असांखे रायो ॾींदा जी नियाज़ भाउ फर्स्ट ऑफ ऑल वॾियूं महिरबानियूं जेको हिन दोस्तनि सां मिली करे ॾाढो मज़ो पियो अचे ऐं इन बनिस्बत जेको आहे असांखे पंहिंजो वतन ऐं कल्चर जेको आहे तव्हां दोबारा असांखे यादि ॾियारियो आहे जीअं टोपी आहे अजरक आहे इहा असांजी रली आहे इहे शयूं असांजे कल्चर में आहिनि मुअनि जे दड़े जो तहज़ीब आहे त इन्हनि शयुनि खे असां डेवलप कयूं एडोप कयूं ऐं इन्हनि खे बरक़रार रखूं ऐं उन सां गॾु जेको आहे असां पंहिंजे वतन वासियुनि खे इहो मैसेज ॾींदासीं जेके नंढड़ा ॿार आहिनि या यूनिवर्सिटी में था पढ़नि उहे दिलि लॻाए पंहिंजे जेको आहे एजुकेशन सां पंहिंजे स्टडीअ सां पंहिंजी महिनत कनि ऐं जेके अॻियां निकिरी अचनि जीअं असां हिकिड़े ॻोठनि जा माण्हू हुआसीं अल्हम्दुलिल्लाह महिनतूं करे अॼु तव्हांजे साम्हूं आहियूं गवर्नमेंट डिपार्टमेंट में असां कमु था कयूं अलाह जा लख अहसान आहिनि त असां पंहिंजे क़ौम लाइ ईअं ई दुआगू आहियूं त अलाह जो हबीब करे पढ़ी ऐं अॻियां अचनि ऐं एकता जे ॾिहाड़े सां इहो बि मां जेको आहे मैसेज थो ॾियां पंहिंजे वतन वासियुनि खे त बाबा पाण में मोहबत कयो नंढियूं वॾियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उन्हनि ते झेड़ा झटा जेके ॻोठनि में थियनि था क़त्ल था थियनि सो इस्लाम या असां लतीफ़ सरकार जो रिसालो पढ़ियो आहे इन्हनि शयुनि जो हरगिज़ इन्हनि शयुनि जो इजाज़त कान्हे ऐं ही यूट्यूब नियाज़ हुसैन चाचड़ फ़कीर नियाज़ हुसैन चाचड़ जे प्लेटफॉर्म तां मां पंहिंजे सिंधी भाउरनि खे इहो मैसेज थो ॾियां त तव्हां मोहबत सां रहो हिकु थी रहो पाण में वॾी ऐं वॾी महिरबानी जी एक भेरो ॿीहर आपसे मुखातिब हूँ फकीर नियाज हुसैन चाचड़ जनाब आला हमारे साथ पख्तूनख्वा एक दोस्त मेरा है साथ में है अभी उससे मैं बात करना चाहता हूं तो हमारा दिन का जो कल्चर डे है आपको कैसे महसूस हो रहा है कैसे देख रहे हो आप जी सलाम वालेकुम वालेकुम सलाम कैसे हो खैरियत है मजे में ठीक ठाक मजे में जी जनाब हमारा ये दिन कैसे लगा आपको कल्चर डे का जी पहले तो आपकी बड़ी बड़ी मेहरबानी शुक्रिया जो आपने हमें इनवाइट किया जी ठीक है और बहुत अच्छा लगा ये अजरक और टोपी का दिन माशाल्लाह जो कौमी दिन है आपका ठीक है सकाफती दिन है ठीक है ये तो हर कौम को चाहे पाकिस्तान में हो चाहे बाहर हो सऊदी अरब में हो जिधर को मगर अपना जो सकाफत है वो हमें नहीं भूलना चाहिए और इसको आपको बहुत बहुत दाद देते हैं बड़ी मेहरबानी क्या फिर सऊदी अरब में रह के भी अपना कौमी दिन और सकाफत मनाते हैं जी थैंक यू सो मच तालीम तालीम जी जनाब एक भेरो ॿीहर तव्हां सां मुखातिब फ़कीर नियाज़ हुसैन चाचड़ जनाब आला असां अब्दुल वहीद डेरे साहब जी महिरबानियूं जेको हुन प्रोग्राम असां सां हिते रचायो आहे गॾु बीठा आहियूं असां
सिंध ॾियारे सां बहितरीन प्रोग्राम वञे थो, सिंध सकाफ़ती ॾियारो आहे। असां सां जिदे खां आयल आहे फ़कीर आशिक़ हुसैन चाचड़, वॾो बिरादर आहे मुंहिंजो। अब फ़कीर साईं या आली मदद सखी मौला अलैहि सलाम मदद। ख़ुशि आहियो? महिरबानी, साईं वॾी वॾी महिरबानी। महिरबानी अॼोको ॾियारो तव्हां कीअं ॾिसो था? बहितरीन तव्हांखे लॻो? अल्हम्दुलिल्लाह, ही त ॾियारा असां पाकिस्तान में मल्हाईंदा आहियूं। जी, ऐं अजरक टोपी, वरी गॾो गॾु मच कचारी। अॼु जी वॾे में वॾी ख़ासि महिरबानी त साईं अब्दुल वहीद जी आहे। उन खां पोइ तव्हांजा बि लख थोरा जे तव्हां असांखे जिदे में घुराए करे डॉक्टर साहब ऐं भाउ नसीर साहब, हे बाक़ी